अञा खान जिंदा है राजा इकबाल मोगरा जी माँ जी शेर जी न फोन आ न तार आ अल्लाह खैर कंदो बाबा तव्हां घबरायो छो था देश हुजे या परदेस हुजे अदा मुड़स माण्हू आहे हाणे तव्हां वेही वक़्तु न विञायो बंदोबस्त कयो शाम ॼञ ईंदी वाह वल्लू पुट बाबा अब आए तो अचे हाज़िर बाबा भगवान तो हीअं करे ॿाहिरि कमरे में ॿ टे खटूं रख रहा है मर्द माण्हू बींदा राति शादी आहे हाँ हाणे हल चाची असां त हाणे ताड़ी वॼा वॼा थकिजी पयूं आहियूं हाणे बस बि करे शाबस थई आऊं पोड़ी थकी कान तूं ऐसा थकी पई हाणे गायो वॼायो ताड़ियूं वॼायो भला अॼु त दी तूं थकजण जी नहीं अॼु त चाची जंजीरनि में बि वठ कान ॾींदी अॼु त दी मरियम खे पर लॻी विया आहिनि पर अॼु ख़्याल कजो त किथे चाची उॾामी न वञे हा हा उॾामी वेंदुसि पर सदोरी तोखे बि गॾु खणी उॾामंदी सही उथी उथी हाणे तूं बि का झुमरी त पा उथी हाणे तूं बि नची ॻाए वॼाइसि अरे अब इकबाल पुट तू नथो वञी छा बाबा तव्हां वॾा आहियो तव्हां थी थो बहितर फुर्सत अथव सौट आहे त रमज़ान आहे रम में कालू ॿाहिरि वेठा अथव घणो कमु त मां ईंदो आहे बाबा मां घर में हुजां त बहितर आहे पर घर में त खाली न आहे सघंदो बाबा तूं हले हा त बहितर हो बाक़ी त तुंहिंजी मर्ज़ी मुंहिंजो छा कई अरे तूं न घबराए राणा न घबराए सुभाणे तुंहिंजी कुंवार खे बि वनवाह में विहारींदासीं उथो भला मायूं निकिरी वयूं हाणे ॻाल्हि ॿुधो जेकॾहिं मींहं वारा आया हुजनि त घणी खिचड़ पैक करण जी ज़रूरत कोन्हे बाबू चाचो आहिनि न वॾा आहिनि पाणी सभु कुझु उगल हा हा उथो उथो बाबा बाप पंहिंजे कमरे हा मां लेते दो तव्हां निकिरी अचो पाण छो न रोटी वग़ैरह निकिरी वञे हलो 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 चाचा हलो
अदा वॾो काथे आहे? ॿाहिरि वियल आहे। ऐं अम्मा? उहा हुन कमरे में सुती पई आहे। पोइ हलूं? हल पर किथे ग़लती त कोन थो करी। ग़लतीअ खे छॾ, अचु त हलूं। हल। सेरा शो बंदिया, सेरा शो बंदिया। अदा जी मूल के वनवा में बिहारे मोटासी ते लाशन जा ढेर लगी वञनि पोइ बि सेरा बंद न करना। हीअ मुझे भाउ जी शादी आहे। अदा मेहर आलम असां मथा फेर कया आहिनि। शाबाश हुजेव अदा, शाबाश हुजेव। ॿ फेर थिया ऐं तव्हां मुंहिंजी बीह रहियो। ॼञ खे गोलनि जे मींहं मां गुज़ारणो आहे, कुझु ॿुधी पवे। पर इन्हीअ धूम धड़ाके सां शान मान सां ॼञ खे वठी हलणो आहे ऐं मींहं जे दर खां गुज़रणो आहे। ॾिसां त केरु थो फेर करे। भाराणी न कर पुट। बस अदा बस। पाणी जे मथां बि तेज़ाब हारबो त उहो बि उॿरणु शुरू कबो। ॾिसां त कीअं था फायर कनि। वञा दूर। बस यार असांजा त तरा लगी विया तरा। अञा अदा वॾो चवे थो कुझु बि न आहे थियो। बाक़ी रहियो छा आहे जेको थी अदा वया हूं त हिकु ॿ लेटा ई अचो। जेकॾहिं अदा वॾो न पहुचे हा न सॼी ॼञ लेटियल ॾिसी हा। रुगो दारूअ जी धप हुजे हा धप। ॿुधी थो ई आवाज़। वजह थियो वरी बाराणी। हाँ सॼो ॾींहुं तव्हां कुझु छेड़ो छेड़ो।
अड़े जेकर तव्हां इहा ॿाराणी न कयो आहे न त इकबाल खे ज़रूरत हुई जो असांजे घर जे अॻियां ॼंगी गुज़ारे अञा बि महिल वई कान्हे जेकॾहिं हाणे बि कुझु न कयोसीं न था त पोइ कुझु न करे सघंदासीं। गोह खे खणे खुटी ॻोल्हे शिकारियुनि जा घर। इकबाल हेॾा रुख करे मौत खे दावत ॾिनी आहे। अचो त पूरी ॾंज खे लेटायो। हेॾे थी बि पूरी ॾंज खे लेटाइण जी हिमत रखो था, बाक़ी इहा हिमत छो नथा सारियो पिया त मूमल खे वनवाह मां उथारे वठी अचो। ओ हिते रखीसि ओ हिते वाह वाह जी ॻाल्हि कई अथई अम्मा। अॼु मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि कई अथई, दिलि जी। अब्बा तुंहिंजी दिलि जी ॻाल्हि त कई अथमि, पर मुंहिंजी दिलि बि सड़ी पई आहे। केतिरी कन लाटा रखियूं हुननि हरू भरू असांजे निड़ीअ ते न ॾिनो आहे, मां छा कयां? सभु कुझु कंदासीं अम्मा। भली भली इकबाल पंहिंजी हसरत खे पूरी करे पूरी ॻोठारनि खे ॾेखारे इहे ख़ुशियूं। अमड़ ॿुधो कोन अथई 100 धक सोनार जो 100 धक, पर हिकु धक लोहर जो काफ़ी आहे। हिकु धक। अबा इकबाल पुट बाबा अबा सोटे जी बुकी कॾहिं आ? बाबा तूं बि वेसारो थी पियो बाबा। अॼु राति त आहे 2-3 मायूं ईंदियूं, वञी कुंवार खे वनवाह में विहारींदियूं। अबा 2-3 मायूं वेंदियूं कुंवार खे वनवाह में विहारींदियूं, सोटे जी बुकी ईअं? बाबा थोरो धाराए पती पई आहे, बाक़ी हीअ त घर जी ॻाल्हि आहे। बाक़ी शादीअ में ॿिन्ही सां इंसाफ़ थींदो। मूंखां ॻाल्हि सोरा, हिकिड़ी शइ घुरा त ॿी खुटी पई आहे, ॿी घुरा त टी खुटी पई आहे। मूंखे त बका ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इकबाल पुट वही माने कम खां चलो हाणे सम्झंदा इकबाल तावीज़ खो। हाज़िर मां दुआ कजांइ बाबा। कमदार अलाए छो देर कई आहे, कमदार खे अचणो। आज मां अचो वे 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 तुझो इंतजार हो। हाँ कर खबर। बाबा न साईं इकबाल खान खे कुछ ॾींहं लाइ गुम करे छॾियो। कमदार केतिरा ॾींहं लिकाईंदुसि, नेठ त पके ते चढ़े तेसीं इकबाल खे त सबक सेखारे वठां। बाबा न साईं इन जी ज़रूरत न पवंदी, शेरल पहुची चुको आहे। हाणे जेतिरो थी सघे मींहं जी पुठी ठपे छॾियो। वाह कमदार वाह जे ॻाल्हि कई अथई। फफड़ त हाणे मचंदो, जंहिंखे हवा ॾियण जी बि ज़रूरत कोन पवंदी। वाह बाबा न साईं वाह। मींहं खे चओ त छिके रखे, मां वेठो आहियां। इते अच न बाबा न साईं, नाग बि मरे ऐं लठ बि बचे। इकबाल अॼु ॾींहं ताईं कंहिं बि माण्हू नबन खान जे साम्हूं बीहण जी हिम्मत न कई आहे। तो खान जे करे मूंसां मुहारो अटकायो न। हाणे तुंहिंजो ऐं खान जो जेको अचर थींदो वो दुनिया ॾिसंदी, दुनिया ॾिसंदी। चलो खैरा खान रईस तो यो सोचिनो हूंदो त खान मुंहिंजे भोखां लिकी वियो। छा कयां, इकबाल दोस्तीअ जो वास्तो ॾेई हिक हंधि कैद करे छॾियो आहे। पोइ त बुज़दिले जो टिको लॻी वेंदो खान। शम्स दुनिया खे ख़बर आहे त खान कंहिंजी बि हिन महिल ताईं कान नाहे कढी, पोइ चाहे अॻियां केर बि हुजे। पोइ छो न भला को शिकार कजे? हा अहिड़ियूं ॻाल्हियूं कयो न, अहिड़ो शिकार कबो जंहिंसां सॼो इलाइक़ो ख़ौफ़ में वकोड़ थी वञे।
बस तो पे मूं वटि हिकिड़ी ख़बर आहे रुगो निकिरण जी कयो हिन महिल हा छो त ख़बर पंहिंजी जुए जी न पर ॿी जुए जी आहे ऐं पंधु बि परियां रुगो निकिरण जी कयो उहे बि पंहिंजे जुए में ॾोह करणु बेहुदा पए जवानप न खान जो इहो असूल आहे पंहिंजी जुए में हथड़ी न हणंदो ऐं मज़लूम माण्हुनि ते ज़ुल्म बर्दाश्त न कंदो तुंहिंजो दोस्त आहियां खान ऐं तुंहिंजे उसूलनि खां चङी तरह वाक़ुफ़ आहियां त पोइ ठीकु आहे हा बुकी त खेरनि सां थी वई पर मींहं या ॿाराणियूं करण खां नथो मुड़े अल्लाह ख़ैर कंदो कंहिंखे चूंगू ॾियणु सही न आहिनि आख़िर केरु केतिरो बर्दाश्त कंदो उचरी अञा त हिकु बार सब्र कयूं थो वरिते हा ईअं त आहे जेसिताईं शादी थिए पोइ मन मींहं वारा ख़ामोश थी वञनि ही ॿाहिरां नज़र कोन था अचनि स्कूल विया आहिनि छा स्कूल न पर पंहिंजी माउ सां गॾु नानीअ जे घर विया आहिनि पर छो अञा पुछी थो छो हाणे पंहिंजी नुंहुं घर में कान वेहंदी जेसिताईं शेरल घर में न ईंदो हाणे दुआई घुर त तेसिताईं शेरल न अचे जेसिताईं शादी थी वञे हाणे आयो त छा कंदो असांखे घटि वधि अॻे या पोइ उहो ई ॻाल्हाईंदो हो चरी असांखे पंहिंजी फिक्र कान्हे पर शादीअ में को ॾुफेड़ न विझे ख़ुदा ख़ैर कंदो बाक़ी हिन 5 ॾींहं अल्लाह कंदो ख़ैर सां शादी बि थी वेंदी अस्सलाम वालेकुम बाबा अबू अबू अम्मा बाबा खुश है सब खैर बाबा खुश है तबीयत ठीक है तू तो खैर अल्लाह का एहसान सब खैर अरे बा असां घणनि ॾींहंनि खां परेशान वेठा हुयासीं तो तुझो न खट न पट हाँ बाबा पराओ देसो मां पाण सॼो ॾींहुं पंहिंजे भाज में लॻो पियो हुउसि अबा असांखे त खुटको थी पियो हो अम्मा शाही ॿार नज़र कोन था अचनि अबा शाही ॿारनि खे वठी पेके वई आहे ख़ैर में मां हा बा ख़ैर में वई आहे ऐं अदी काॾे वई अबा तुंहिंजी भेण बाबा ख़ैर त आहे अवां ॿई थोरो मूंखे मुंझल मुंझल पिया लॻो अबा ख़ैर आहे तुंहिंजी भेण घर में आहे अलाए मूं सोचियो त मिलण कोन आई शायदि ॿाहिरि वियल आहे जे घर में आहे त पोइ मां सॾु करेसि न अबा मूं महिल वनवाह में वेठी आहे वनवाह छा पई चए मां मूं महिल वनवाह में आहे तव्हां छा पिया चओ मां घटि में घटि मुंहिंजो त इंतज़ारु करी आहे छा सोट वारनि खे एॾी तकड़ हुई छा का क़यामत पई अचे छा रिश्तो तुंहिंजे सौटियनि सां न पर इकबाल जे भाउ महबूब सां थियो आहे बाबा पंबोर खे बाहि ॾेई छॾी बाबा पुट हाणे तूं ई बाहि विसाइण जी कजां अबा दुही दुखी ज़रूर आहे पर जिन पुट तूं चाहींदे त उहा विसामजी वेंदी बिना बाबा सोट वारनि खे केरु मोह ॾींदो बाबा केरु मोह ॾींदो ॿारणी करे वेठो हुई बाबा ॿारणी अठी ॿारणी कई अथई बाबा मूं त ॿारणी कई पर हाणे तूं मोटो माण्हू थी जाए मूंसां तूं का ॿारणी करे विझी अबा तुंहिंजा सोट कुझु थधा थिया आहिनि
तोखे ॾिसी वरी बिगड़ी वेंदा, पर जे तूं मिंथर में रखंदे त थी सघे थो मूमल जी शादी शेरनि सां थी वञे। सूरन में ॾेई छॾी मां, सूरन में। सौट मींहं सां दुश्मनी रखण कारीगर सां दुश्मनी रखण जे बराबर आहे। या तो हुनजे वात में कुछ विझजे या हुनजी मुंठी खे कुचलजे। ॿिन्ही मां हिकिड़ो करणो पवंदो। हा, हिकिड़ो करणो पवंदो। दीप पानी खणी आ। किताए दे या भाव के। ने भागा खीर आ पीर पारा ते वतायो छाठो करे पियो। आलम एडी कावड़ कहते पियो करी। हाँ अञा चई थो त एडी कावड़ कंहिंते थो कयां। जेकर तोखे घर जा थाव ठिकर भञण था या मुंह मिलड़ी मिले थी न, उठ उठ पो घर जा सब थाव ठिकर भञ, असांखे को एतराज कोन थींदो। थाव ठिकर न दा इकबाल जी सॼी आकर डुफ कंदुसि। हाँ दा अजू ते इजाजत दे। सब अंदर बड़के तो बड़के कोठ में मुंह खणे जे लाइक भी ना होया। कोन्हे कहीं उपामण दे उपामण देख दम ते चढ़ी पई आ। देख जो धक असां ही लाईंदासीं। अलबम जो तो मुड़ साणो वायदो आ। जेकर देगड़ी चुल्ह तो लाहे तुझे कदमन में न रखा तो मुंहिंजो नालो भी मीहो खान ना है। अदा सौट शेरल अची वियो आहे।